खबरदार। जी 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 चाचा ओ भाया मारे वे माटलो लाए घर में यो छापो के लगो घर में का सा हूं अशरा पोंदा चाचा ता सद गया मुके के क्या ता क्या बगिया ने सोफे गया या न यो चाचो के है ता गई जे हम नंबर में ता के चाचा ने जवा बाकी भाजा चो मां तो के घणा दवा झलवा ते चाचो न चोंदो करे चाचो न चोंदो करे चाली 50 दफा चयो नो बाकी गणियो ना है बड़ी चाचा अरे चाचो न चो ओ भायो खान चो ओ भायो साहब चो अरे आखिर उनमें स्केल में रिटायर छुया इनमें स्केल जो वापसी कर रहे हो पाछा रया उन असा रिटायर मानो जी इज्जत न हुंदी हा ये भी मुखे नंढे होएगा पालियो तो ते घर में नौकर कर रखियो तो तने मां थोड़ी घणी तो क्या हो बाकी जगह ता के साहब चवंदी उई ता घर छड़े हली वई के मन मोरी दाने गाल तो करे असल में गाल ये है जो नजी मुंजी नंढे उंदे खाई न लगदी अच्छा नंढे उंदे न लगी ये पाणारी धी तानिया बगे गूगल ता डाउनलोड कइयो गाल बात नहीं तो करे जेड़ो दौर आयो है पुट हर को पांजी औलाद पांजे कलर के मैच करे अन्या भी खूबसूरत गूगल ता डाउनलोड कंदी प्योरी छा पर यो इन ता गाल याद है कोनी धी तानिया वई का दे अन्या नो किया छा उठी सवे सुबह जो यूनिवर्सिटी में हली वई ये मुझी खबर तो क्या नौकर आप या वही किया ये वई वेरी गुड अजमना ये वई हां मुझे मर्जी का सवा वही छो बस ये उठा साईं ओ भाई साहब अजकल वो दौरा औलाद पाए बीमा के कुछ नहीं बुझाए अरे यूनिवर्सिटी में ना अभी ता ना पूछे जा न तो छोड़ दी पूछे मुका तो वीडियो बजा के पूछे छोड़ दी ता जी ने तबीयत जे करे वो हली में निकती सुबह जो असा ब्लड प्रेशर हाने चढ़ी हो तपा मां तो जवाब कयो सबब बुधाए जाए ते त या छो वई मुजी इजाजत का सरा छो वई इने हाल जे करे ना ता अकेला रह गया छो वई हाने नंबर में अची करे अच्छी डाली शादी न कजो वरी भी शादी न क्या मां तो का सरा पूछी कदो कंजूस मां छा कने शादी कंजूस बल के हाने वेझड़े में कदो हल निरकर इनगा पूछी शादी कदो कंजूस हल इन उम्र में शादी कर इन उम्र के छात्रा हां छात्रा मुके उम्र के बाजा मानु हाने करे कार दिया हेडी मिल के ता सब कुछ आ कटे रिश्ता हाने ही मिलदा दिस जे हाने मां तू कयो झलवा मां कंदु तेरे रो पावे न कर तो मां तो बता तू तेरे लपे करी मथे पे पर शादी कंदु तो बदनामी थी दी खामा का बदनामी छा शादी तो क्या चप थोड़ी तो खपाया हाने इन उम्र में ता इश्तिहार दे जो वनी अखबार में तो मुके शादी करनी आ रिश्तो खपे नी तुम हल अखबार में इश्तिहार दी तो मतलब हाने वनी हियर हल का कने मुंजी मर्जी माना नमुड़ो मां भी ॾिसां कीअं था तव्हां ॿार कदम रखो हिकिड़ो ॿार कदम मां हिकिड़ो मिनट थो थिए हिकिड़ो मिनट मां सॼो सारो ॿार थो वञा इश्तिहार ॾेई पोइ मोटंदुमि हल मुंहिंजी मर्ज़ी हे वरी मुक्ताम जी कती थी रवाज सफ़ा असांजो साहब बि उबतो साहब जानी जी जानिया क्या मतलब जी तानिया साहिबा पापा किथे आहे पापा 4-5 ते पिया बमा खाधा बाकी ला काढे चरिया मां पंहिंजे पापा जे लाइ थी पुछां अच्छा तारो पापा हा ओ सड़ेल पापो बदतमीजी न कर ॾिस ओ तारो पापा वयो पाप करण केड़ो पाप हिन उम्र में शादी करनो पाप न थी ॿियो शादी ओह माय गॉड पापा शादी तो करे यस वयो अखबार में इश्तिहार ॾियण पंहिंजे लाइ ज़रूरत रिश्ता यार के समझाए न की मां तो सोच चली पई आहियां ता न सोचो ॿियो कुछ न सोचो मुंहिंजे लाइ सोचो बस
मुंहिंजी ज़िंदगी जे बारे में सोचो छा थींदो मुंहिंजो। मां पाण परेशान आहियां, तोखे अॼु पंहिंजे पेट जो सूर लॻो आहे। पेट जो सूर न आहे, इहो इश्क जो बुखार आहे। इहो इश्क जो बुखार न तुंहिंजे जल्द लही वेंदो जॾहिं मां पंहिंजे क्लास फेलो सां शादी करे ईंदसि। ओ जी करे न ईंदो। हा बाक़ी रात जो शादी करदो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। कहिड़ो दिमाग़ खाईंदो आहे, चरियो खे इंजॉय करे। ॾिसो तव्हांखे जेकॾहिं मथे में सूर आहे त पोइ मां ज़ोर ॾियां तव्हांखे मथे मालिश कयां, नौकर ॿाहिरि आहे। काई बि ज़रूरत न आहे, नौकर आई त नौकर थी रहो। अच्छा मतिलबु मुंहिंजे बारे में नथा सोचो? ॾिसो ग़रीब माण्हू आहे। छाजे तुंहिंजे बारे में सोचां? औकात ॾिठी थी पंहिंजी, हैसियत ॾिस पंहिंजी ऐं मुंहिंजी। हैसियत ते हुजे त ज़ाहिद हिकिड़ो टे शादियूं न करे आहे। अना असां ग़रीब माण्हू त शादी न कयूं। मौलाना असदुल्ला खोड़ो पाण थो चए शादियूं कयो छोरो, शादियूं कयो। असांखे उन जो चवणु वठिणो आहे। अहिड़ा ख्वाब न ॾिस जेके पूरा न थियनि। हा भई ॾिसी सघंदा। तू कॾहिं सुधरंदे? मां दुनिया सुधरी आहे, मां सुधर। सलाम नजफ अली के साईं। वाह इहो गानो चयो अथई, मुंहिंजो बि कमु थी वियो। पोइ वरी बि सोच जो मां हिते घर में आहियां, घर जी शइ आहे, सस्ती बि पवंदो। हाणे तमाशा ख़्याल घणो फ्री न थी हाणे। अच्छा पोइ ठीकु आहे, पोइ मां हिते ई आहियां, को मसइलो न आहे। ठीकु आहे न, बाद में सोचे वठो थधे दिमाग़ सां। तुंहिंजे बारे में कहिड़ी न बची वाह अहिड़ी शइ अकेली छॾे विया ख़बर न अथव त पघर घुमनि था पिया। तूं हिते छा था करी? हा जीअं उमराणी चयो त आशिक़ मजबूर आहे, भले केॾो बि कंदार हुजे। आशिक़ जी जी ॿुधाए। मां तोखे पहिरीं बि सम्झायो आहे हाँ। त तूं मूंखे हर बार तंग न कर। यूनिवर्सिटी खां वठी करे तूं मुंहिंजे घर अची पहुतो आहीं। आशिक़ महबूब खे ईअं ॻोल्हींदो आहे जीअं लूसी को टुकड़े इहो त ॿुधाए हिते आयो कीअं? हिते आयो आहियां मां तुंहिंजे पोयां ऐं तूं मूंखां जॾहिं गुम थी वई त मां हिते ॿिए घर में घिरी वियुसि। हुते मां ई कपिड़नि सां लटा पई थोरी ऐं उन सोटीअ सां लटा पई थोरी, माफ़ु कजो, उन सोटीअ सां मूंखे जेको कुटियो अथसि पासा ई सिजी पिया। खिल सदको मां ठरई मां हुजां त अञा तोखे पटे हणां निभागा। तोखे चवां थी न मूंखां परे रहंदो कर। सुधरी छो नथो? तूं मुंहिंजे पप्पा खे नथो वणी। मसलो या पप्पा खे ॾे भाई बाबा आशिक़ जो दिमाग़ अलॻि हूंदो आहे। मां तुंहिंजे लाइ ईअं कि लोह जे लाइ चकमक, जिते लोह हूंदो उते चकमक वेंदो। ही त हिननि रोज़ चकमक खे त या मिठाण जीअं मिठाण गॾु मखियूं हूंदियूं आहिनि, मूंखे मख सम्झ। हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ऐं मख गंदगी हूंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ॻाल्हि कुझु बि थिए मां तोसां शादी कंदुसि, भले मूंखे तावीज़ कराइणा पवनि। तूं मूंसां शादी कंदे तोखे ख़बर आहे त मुंहिंजो पप्पा ईअं थियण ई न ॾींदो। अल्लाह हमारे का है हां बेटा तावीज भेड़ी दो साईं जड़िया हाथ करने लगी तावीज लिखराया साड़ी दुसबाते दिशा की न थो नहीं रख तू अल्लाह